ओम शांति। जी मुरलीधारी का कच्चे जाते मीठा मीठा बाप दादा सुनता मीठे मीठे बात प्रतिज्ञा करो सा पास पे दोनों सही करे दिखाई नसी कभी भी माँ बाप में संशय बुद्धि न थी नसी सुता सपूत थे श्रीमते हल्दा रही नसी प्रश्न माया जी बॉक्सिंग में था बारन की गाल की दाढ़ी संभाल कर उत्तर बॉक्सिंग कंदे कभी भी माता पिता में संशय न अचे हिनजी ॾाढी संभाल करणी अशुद्ध अहंकार अशुद्ध लोभ व मोह आयो त पद भ्रष्ट थी वेंदो। तव्हां बेहद जे बाप खां स्वर्ग जो वरसो वठण जो तव्हांखे बेहद जे बाप सां स्वर्ग जो वरसो वठण जो शुद्ध लोभ ऐं हिकु बाप में पूरो मोह रखणो आहे। जीते जी मरणो आहे। बस असां हिकु बाप जा ई आहियूं। बाप सां ई वरसो वठंदासीं। कुझु बि थी वञे पंहिंजे पाण सां प्रतिज्ञा करो मातेला ठहो त बेहद जी प्राप्ति थी वेंदी। बाबा जा मातेला ॿार ठहिणा आहिनि, सौतेलो न ठहिणो। संशय आयो त पद गवाए थींदो। कॾहिं बि माता पिता में संशय न अचणो खपे। बाबा जे थियण खां पोइ असांजे जीवन में केतिरा बि विघ्न परेशानी अचनि दुख अचनि लेकिन कॾहिं बि माता पिता में संशय न अचे। कॾहिं बि असांखे ईअं न लॻे कि छा थो थिए केरु आहे भॻवान आहे त भॻवान जे ठहे त एॾो उहो छो थो थिए या ॿिए कहिड़े प्रकार जो बि संशय ईंदो न। कोई ॻाल्हि में अगरि नथी सम्झ में अचे त हुन समय असांखे उहा ॻाल्हि छॾे ॾियणी लेकिन कॾहिं बि माता पिता में संशय न अचिणो खपे छोकी बाबा त दुख हरता सुख करता है न। असांजो जीवन में असांजे कर्मनि अनुसार ई असां दुख परेशानी ईंदी आहे त हुनमें ॿियो वरी जास्ती बाबा खे यादि करणो खपे ताकि उहा समय जल्दी जल्दी निकिरी वञे। गीता तव्हांखे सॾु करण जो जी चाहींदो आहे। ओम शांति। ओम जो अर्थ बिल्कुलु ई सहज आहे न। आई एम आत्मा, आई एम साइलेंस। जरूर आत्मा त इमाचल आहे। ये केरु सम्झाईंदो आहे बेहद जो बाप। ॿार त ॾाढा आहिनि उन्हनि सां बि कोटनि मां कोई में बि कोई सम्झंदा आहिनि। ॿार ॼाणंदा आहिनि कि बेहद जो बाप बेहद सुख ॾियण वारो असांखे लाइक़ ठाहींदा आहिनि। असांजो पूज्य देवी देवता लाइक़ विश्व जा मालिक हुयासीं न। भारत सोने जी चिड़िया हुई। हिन समय भारत राइटियस लॉफुल 100% सॉल्वेंट हुयो। यह बाप भी समझाएं था कि पहिरियों भारत राइटियस लॉफुल 100% सॉल्वेंट हुयो पर असां केतिरा लाइक़ हुयासीं न। विश्व जा मालिक हुयासीं। जॾहिं पोइ हाणे पोइ बाप सॼे विश्व ते राज्य करण जो अधिकारी ठाहींदा आहिनि। बाबा वरी छा असांखे पूरे विश्व ते राज्य करण जे अधिकारी ठहनि था। माया एतिरो त कंगाल ठाहे छॾियो अथई जो कौड़ी जी बि क़ीमत न रही आहे। माया असांखे एतिरो कंगाल ठाहे छॾियो अथई कि असांजी हाणे कौड़ी जी बि क़ीमत न रही आहे। अनराइटियस कमी कंदा रहिया आहिनि। राइटियस खिलाइण वारो हिकु बाप आहे जंहिंखे ट्रुथ बि चइबो आहे। जिन जे लाइ तव्हां ॻाईंदा आहियो तव्हां माता पिता असां बालक तव्हांजा उन्हनि जे सम्मुख तव्हां वेठा आहियो ऐं बेहद जो वरसो पाइण जो पुरुषार्थ था करो न। असां बाबा जे सम्मुख आहियूं। बाबा खां छा था वठूं वरसो था वठूं। हुन लाइ पुरुषार्थ था करो। वरसो वठण लाइ छा पुरुषार्थ था करो बाबा जो लाइक़ ॿार ठहिण जो पुरुषार्थ था करो। बाबा जो मातेलो ॿार ठहिण जो पुरुषार्थ था करो। मातेलो ॿार ठहिण जो बि पुरुषार्थ करणो पवंदो। जो बाबा चए अख बंदि करे हा बाबा बाबा चए ॿार ईअं करो हा उन समय न उनखे सम्झण छोकी असांजी बुद्धि खुले थी न। जो बाबा चए कंदा हलो तॾहिं असां बाबा जा मातेला ॿार ठहींदासीं। तॾहिं असांखे पूरो वरसो बि मिलंदो। तव्हां ॼाणदा आहियो असां उन्हनि जा ठहिया आहियूं। बाप बि थींदो आहे तव्हां असांजा ठहिया आहियो न। हिन समय कोई बि बाप खे न ॼाणंदो आहे। कॾहिं त चईंदा आहिनि नाम रूप खां न्यारो आहे। कॾहिं पोइ सभी नाम रूप में खणी वठी ईंदा आहिनि।
पत्थर टिकर सभिनी में परमात्मा से शब्द आहिनि। अनेक धर्म अनेक मतियूं थी वेंदियूं करे बाबा चवंदा हिन सभु देह जे धर्मनि खे छॾो। आत्मा चवंदी आहे मां क्रिश्चन आहियां, मुस्लिम आहियां, हिन देह जे धर्मनि खे भुलिजी वञणो आहे। हाणे बाप चईंदो आहे लाडला ॿार जॾहिं मम्मा बाबा चईंदा आहियो त मम्मा बाबा खे कॾहिं कोई भुलिजी न सघंदो आहे। त बाबा चवनि था पोइ हाणे बाप चए थो कि मम्मा बाबा खे कॾहिं भुलिजी न सघंदा कि वंडर आहे जो ॿार अहिड़े माउ बाप जंहिंसां असांखे 21 जन्मनि जो वरितो थो मिले उन्हनि खे बि भुलिजी वेंदा आहिनि। लौकिक माउ बाप खे त जनम बाय जनम यादि कयो। हाणे इहो सम्झो अंतिमो जन्म आहे। तव्हां निश्चय कंदा आहियो बरोबरि उहो ई बाप कल्प कल्प अची करे असांखे देवता ठाहींदा आहिनि। पोइ बि ईअं ई बाप खे अहिड़े बाप खे भुलिजी छो वेंदा आहियूं। ॿार चईंदा आहिनि ड्रामा अनुसार कल्प पहिरियों बि भुलिजा हुयासीं। ॿार चईंदा आहिनि ड्रामा अनुसार बाबा कल्प पहिरियों बि भुलिजा हुयासीं। बाप जा ठहिया पोइ छॾे ॾींदा आहिनि। आशीर्वाद ईश्वर जो ठाहींदा आहिनि, ज्ञान ॿुधंदा आहिनि, ॿुधाईंदा आहिनि, पोइ ओम माया भागंती थी वेंदा आहिनि। लौकिक बाप ने लौकिक बाप सां माया न छुड़ाईंदी आहे। हा कोई ॿार हूंदा आहिनि जो ॿारनि खे बाप खे फारकती ॾेई सघंदा आहिनि। लौकिक बाप त तव्हांखे स्वर्ग जे लाइक़ थोरी ठाहींदो। उनजो त जन्मियो वर्षो मिली वेंदो। हिते त पारलौकिक बाप त असांखे स्वर्ग जे लाइक़ ठाहे करे केतिरो भारी वर्षो ॾींदो। हिते पहिरियों असांजो पीउ असांखे लाइक़ ठाहींदो। वर्षो ॾियण जे लाइ बि पहिरियों लाइक़ ठाहिणो पवंदो। हुते त ॿार जन्मियो त नालाइक कहिड़ो बि आहे प्रॉपर्टी हुनखे मिलणी ई हूंदी। उहा आहे हद जा माउ बाप, इहा आहे बेहद जो माता पिता। त तव्हांखे स्वर्ग जी बादशाही ॾियनि था। निश्चय हुजण हूंदे हुए बि अहिड़े बाप खे फारकती छो ॾींदा आहिनि। सुठा सुठा ॿार 5-10 वर्ष रही करे सुठा पाठ वॼाईंदा आहिनि, पोइ हार खाई छॾंदा आहिनि। इहो आहे युद्ध स्थल। बाप जी यादि त कॾहिं बि न छॾणी खपे। यादि कम थियण सां ॾाढो भारी नुक़सान थी वेंदो आहे। ॾाढे ॿारनि ते माया जीत पाए वठंदी आहे। हिकदमि कचो ई खाई छॾंदी आहे। अजगर जीअं हप करे छॾंदो आहे न, तव्हां महारथी ठहींदा आहियो त माया बि माया किराए करे हिकदमि हप करे छॾंदी आहे। सुठा फर्स्ट क्लास ध्यान में वञण वारा जंहिंजे डायरेक्शन ते माउ बाप बि पाठ वॼाईंदा हुया, अॼु उहा आहिनि। छा थियो? कोई ॻाल्हि में संशय अची वियो। बाबा सम्झाईंदा आहिनि निश्चय बुद्धि विजयंती, संशय बुद्धि विनशंती। अहिड़ा पोइ केतिरा अधम गति खे पाईंदा न। तव्हां हिते ईंदा आहियो बाप पूरो वर्षो प्रिंसेस जो वठण जे लाइ। अगरि आशीर्वाद भागंती थी वेंदो पोइ छा पद पाईंदो? प्रजा में बि वञी करे कम पद पाईंदा। सजायूं त ॾाढियूं खाइणी पवंदियूं। जीअं हुन गवर्नमेंट में बि चीफ जज आदि हूंदा आहिनि, हे त सभु हिकु ई आहे न। बाप चईंदा आहिनि असां ईंदा आहियूं तव्हांखे पतितनि खां पावन ठाहिण। अगरि पूरो न ठाहियो त पोइ पतित खां बि पतित ठही वेंदो। अगरि पूरो न ठहियो त पतित खां बि पतित ठही वेंदो। सर्वशक्तिवान बाप जो डिसरिगार्ड कयो त धर्मराज जी पोइ ॾाढी कड़ी सजा खाइणी पवंदी आहे। ही सम्झण जी ॻाल्हियूं आहिनि। तव्हां माता पिता सां बालक तव्हां चई करे पोइ हुननि जी मत ते हलणो आहे। श्री जी श्रेष्ठ मत ते हलंदे योग में पूरो रहणो। तव्हां श्रेष्ठ आहियो न। श्रेष्ठ सूर्यवंशी चंद्रवंशी 21 जन्मनि जे लाइ महाराजा महारानी ठहो था न। श्रेष्ठ ठहण लाइ श्री जी मत खपे। श्री हिक खे चइबो न। देवता खे सिर्फ़ श्री चइबो आहे। हिन समय त आसुरी संप्रदाय अर्थात असुर 5 विकारनि जी मत ते हलण वारा आहिनि। हाणे तव्हां ॿारनि खे मिलंदी आहे श्री जी मत, जंहिंसां तव्हां श्री लक्ष्मी श्री नारायण ठाहींदा आहियो।
ये टाइटल मिलदा है न ताकि राज्य भाग्य मिलदो आहे। सत्य त्रेता में पवित्रता जो ताज और रतन जड़े ताज रहंदो आहे। सूर्यवंशी चंद्रवंशियुनि खे भी ताज ॾेखारींदा आहिनि। महाराजा महारानी खे भी ताज ॾेखारींदा आहिनि। प्रजा खे त न ॾेखारींदा आहिनि। पोइ द्वापर में जॾहिं पते ठहींदा आहिनि त लाइफ जो ताज न ॾेखारींदा आहिनि। पते त राजा रानी पावन राजा रानी जी पूजा कंदी आहिनि। हाणे त ॿई ताज न आहिनि, ताज लेस थी विया आहिनि। इहे प्रजा जो प्रजा ते राज आहे, जंहिंखे पंचायती राज्य चइबो आहे। तव्हां पांडव आहियो, तव्हां ते भी कोई ताज न आहे। तव्हां केतिरा बुद्धिवान ठही विया आहियो। बाबा चवनि था असां पांडव आहियूं, तव्हां ते कोई ताज न आहे। तव्हां केतिरा बुद्धिवान थी विया आहियो न। अञा त असांखे सिर्फ़ लाइट जो पवित्रता जो ताज वधंदो थो वञे न, लेकिन उहो बि हाणे कंहिंखे अंत में नज़र ईंदो। मूल वतन, सूक्ष्म वतन, स्थूल वतन तथा सृष्टि जे आदि मध्य अंत खे असांजा सभु ॼाणे विया आहियूं। तव्हां ॼाणदा आहियो असां वरी खां डबल सितार ठहूं था न। हेल्थ वेल्थ ॿई मिली वेंदी आहे। बेहद जो बाप असांखे पढ़ाए थो त तव्हां थी वियो पांडव गवर्नमेंट जा स्टूडेंट। बेहद जो बाप असांखे पढ़ाए थो त असां थी वियासीं पांडव गवर्नमेंट जा स्टूडेंट। भगवान वास्ते मां तव्हांखे राजयोग सिखलायां थो न। गीता में सिर्फ़ नाम बदिली वियो आहे। संगम थियण जे कारण इहे भुलिजी विया आहिनि। गीता में सिर्फ़ नाम बदिली करे छॾियो अथनि। शिव बाबा जे बदिले कृष्ण। छोजी संगम हुजण जे कारण इहे भुलिजी विया आहिनि। हिन संगम युग ते बाबा ईंदो आहे त उहे भुलिजी विया आहिनि। हाणे तव्हांखे बेहद जे बाप सां वरसो मिलंदो आहे। सत्य त्रेता में तव्हां सुख पाईंदा आहियो। पोइ तव्हांजी यादगार द्वापर खां वठी करे ठहण शुरू थींदा आहिनि। हिते जो मर्द आहिनि उन्हनि खे हिते मृत्यु लोक में ई यादगार ठाहींदो आहे। जीअं नेहरू गवायो त हुनजो हिते यादगार ठाहींदा आहिनि। तव्हांजो यादगार अमर लोक में न रहंदो। तव्हांजे यादगार पुठियां द्वापर युग में खपे त द्वापर में इहे सभु ठहण शुरू थी वेंदा आहिनि। जो ॾिसंदा आहियो जगदम्बा आदि देवी केर आहे कोई बि न ॼाणंदा। मालूम त हुजणो खपे न। ड्रामा जे आदि मध्य अंत के मनुष्य खे पतो हुजणो खपे न। लक्ष्मी नारायण जो बि पतो न रहंदो आहे। बाप आहे नॉलेजफुल। असां हुननि जा ॿार मास्टर नॉलेजफुल ठहिया आहिनि। नंबरवार पुरुषार्थ अनुसार बाप पवित्रता जो सागर आहे। असां बि ठहींदा आहियूं। आत्मा जो अपवित्र ठही आहे सो हाणे पवित्र ठहींदी। बाक़ी गंगा स्नान सां कोई पवित्र न ठही सघंदी आहे। पतित पावन हिकु ई बाप खे चइबो आहे। तव्हां हुननि जे सम्मुख वेठा आहियो न। हिकु बार निश्चय थियो सो थी वियो। बाप ॿारनि खे थोरी भुलंदो। मरी वेंदा त बि हुननि जी आत्मा खे सॾु कराईंदा आहिनि। पोइ अची करे ॻाल्हाईंदी आहे। ये ड्रामा अनुसार पाठ वधंदो ई रहंदो आहे त उहो अची करे बातचीत बि कंदी आहे। ड्रामा में जो पाठ आहे उहो नूंद आहे। ड्रामा खे राइट वे में ॼाणणो खपे। ईअं न तकदीर में हूंदो त पुरुषार्थ करे वठंदसि। ईअं न थींदो। असां वेठा आहियूं त पाणी आपे मुख में थोरी पईंदो। हर हिकु ॻाल्हि में पुरुषार्थ बस। ईअं ई जो कोई वेही न सघे न चुपी वेही वञे त मरी वेंदो। पाणी त पीअणो आहे। सन्यासियुनि जो कर्म सन्यास आहे, परंतु जेसिताईं कर्मेंद्रियूं आहिनि तेसिताईं कर्म जो सन्यास त कोई करे न सघे। उथण वेहण उथंदा वेहंदा कीअं? उथण वेहण बि त कर्म आहे न। आत्मा शरीर खे हलाइण वारी आहे न। आत्मा में संस्कार रहंदा आहिनि। रात जो अशरीरी आत्मा थी वेंदी आहे न। आत्मा चवंदी आहे मां कर्म कंदे कंदे थकी वेंदी आहियां।
हिन करे राति जो रेस्ट वठंदी आहे, अशरीरी ठही वेंदी आहे, आत्मा ई खाईंदी पींदी आहे न, आत्मा हिन ऑर्गन्स सां चवंदी आहे मां बैरिस्टर आहियां, फलानो आहियां। आत्मा बाप खे सॾु कंदी आहे न, यादि कंदी आहे, ओ गॉड फादर रहम करो। वो नॉलेजफुल ब्लेसफुल आहे न, उन्हनि वटि फुल नॉलेज आहे। ओ गॉड फादर रहम करो, आत्मा ही भगवान खे यादि कंदी आहे, उहा नॉलेजफुल ब्लेसफुल आहे न, उन्हनि वटि फुल नॉलेज आहे। हिते त तव्हांखे अधूरी नॉलेज आहे न बाबा जी। ब्रह्मांड सूक्ष्म मतलब छा आहे, ड्रामा कीअं रिपीट थींदो आहे, काॾे वेंदा आहियूं, कीअं पुनर्जन्म वठंदा आहियूं, केतिरा जन्म वठंदा आहियूं, कोई न ॼाणंदो आहे। तव्हां ॿार पुरुषार्थ अनुसार ॼाणंदा आहियो, ॿियनि खे बि ज्ञान पिता ते ॾियारे करे वैकुंठ जो रास्तो ॿुधाइणो खपे न असांखे। ॿिया त कोई ॼाणंदा न आहिनि, बाप सम्झाईंदा आहिनि ॿार बाप जो हथ न छॾणो आहे, बाप खे यादि करण सां ई विक्रम विनाश थींदा, बाप खे ॿारनि खे यादि न करणो आहे। वो त ॼाणंदा आहिनि कि सभु मुंहिंजा ॿार आहिनि, सभु मूंखे यादि कंदा आहिनि, निर्वाण धाम में मूंसां गॾु रहण वारा आहिनि, हिन करे भूले चुके बि बाप खे कॾहिं बि न भूलजो, कोई संशय न लाइणो आहे। हाणे त बाप फरमान कंदा आहिनि कि मामेकम यादि करो, वर्षे खे यादि करो। कोई बि खिटपिट थिए त बि बाप खे न भुलिजो आहे, बाप खे भुलिजो त बेड़ो गर्क थी वेंदो। दुश्मन बि तव्हांजा ॾाढा आहिनि, श्री तव्हां ख़ुदि चवंदा आहिनि कि हिन रुद्र ज्ञान यज्ञ में विनाश, हिन सां ई विनाश ज्वाला प्रज्वलित थींदी। त तव्हां साफ़ सम्झंदा आहियो, त तव्हां साफ़ सम्झाईंदा हिन लड़ाई खां पोइ ई मुक्ति, जीवन मुक्ति जा गेट खोलंदा। ॾाढी आत्मायूं मुक्ति धाम में वेंदियूं, पोइ ईंदियूं जीवन मुक्ति धाम में। पहिरियों देवी देवता धर्म वारा ईंदा आहिनि, ॿिया सभी पंहिंजो हिकु धर्म स्थापना कंदा आहिनि। बाप सम्झाईंदा आहिनि मां पहिरियों नंढो ब्राह्मण धर्म स्थापना कंदो आहे, पोइ साक्षात ब्राह्मणनि खे देवी देवता ठाहींदो। शूद्र जेसि ताईं ब्राह्मण न ठहनि त दादे खां वरसो कीअं वठी सघनि, जेसि ताईं ब्राह्मण न ठहींदा तेसि ताईं वरसो न वठी सघंदा। वर्णन में अचणु ज़रूर आहे, सम्झाइबो आहे, इहे देवी देवता कुल जा ॾेखारण में ॾियनि था। त बाबा चवनि था अगरि ईअं कोई असांजे कुल जो नज़र ईंदो आहे त ईअं थींदो न इहे असांजे कुल जा, जो हिन कुल जा आहिनि उन्हनि जा ई सैम्पलिंग लॻंदा। त बाप सम्झाईंदा आहिनि अहिड़े मिठे बाप दादा खे कॾहिं भुलिजणो न आहे, जंहिंजे लाइ चवंदा आहिनि तव्हां माता पिता, तव्हांजी शिक्षा सां असां बेहद 21 जन्मनि जो सुख वठंदासीं। पुरुषार्थ करे ऊंच पद पाइणो आहे। सपूत बार प्रतिज्ञा कंदा आहिनि बाबा असां त पास विद ऑनर्स थी करे ॿुधाईंदासीं, ॾेखारींदासीं, असां सूर्यवंशी राज्य भाग्य जरूर वठंदासीं। बाप चवंदा आहिनि सुठी रीति संभालणो आहे, संभलणो आहे, माया बि घटि न आहे। हर केतिरो पुरुषार्थ करे जो स्वर्ग में सूर्यवंशी पद पाए। हाणे पुरुषार्थ कंदा आहियूं त कल्प कल्प तव्हांजो अहिड़ो पुरुषार्थ हलंदो आहे। त बाबा चवंदा आहिनि मिठे मिठे ॿार जरा संभाल करो, संशय बुद्धि कॾहिं बि न थियणो आहे। लौकिक संबंध में भी ॿार कॾहिं माँ बाप में संशय न लाए सघंदा आहिनि, पॉसिबल आहे न। हिते भी बाबा बुद्धि में यादि रहणो खपे, इहो बेहद सुख ॾियण वारो बाबा आहे। पोइ बि माया तव्हां ॿारनि खे बॉक्सिंग में हराए ॾींदी आहे। बाप चवंदा आहिनि कॾहिं बि अशुद्ध अहंकार में, अशुद्ध लोभ में न अचणो। वास्तव में तव्हां ॿार लोभी आहियो न, परंतु शुद्ध लोभ आहे कि बेहद जे बाप सां स्वर्ग जो वरसो वठो। मोह भी शुद्ध आहे न, हिकु बाप में पूरो मोह रखो, जीते जी मरणो आहे। बसि असां त हिकु बाप जा आहियूं, बाप खां ई वरसो वठंदासीं, कुझु बि थी वञे। पंहिंजी सां प्रतिज्ञा कबी आहे न, बेहद जी प्राप्ति आहे न। ॿिया जगह त कुझु बि प्राप्ति थींदी न आहे, त हिननि में संशय न अचणो खपे। ॿियो ॻाल्हियुनि में संशय पइजी वेंदो आहे, परंतु बाप में त संशय न अचणो खपे न।
बाबा चईंदा आहिनि त ॿिया कंहिं ॻाल्हियुनि में बि तव्हांखे संशय अचे, लेकिन आयो त सभी आत्माऊं बाप जी हुन ॿियूं ॻाल्हियूं सम्झ में नथी अचनि, या कॾहिं परिवार में या कंहिंसां कोई ॻाल्हि थी वई, लेकिन बाप जा त आयो न, बाप में त संशय न अचणो खपे न। मातेलो हुनखे चइबो आहे जो पूरो पवित्र रहे। असांखे अगरि कोई ज्ञान जी पॉइंट में संशय थो अचे या के परिवार में के माण्हुनि जे कारण असां डिस्टर्बेंस थिए थो, ज्ञान में मतलब थींदो न संस्कार ब्राह्मण परिवार में भी न मिलंदा आहिनि, त हुनजे कारण कोई बाबा खे छॾे ॾिनो, त हुननि खे बि साइड में रखो। छोकी सभु असांजी परीक्षा हूंदी आहे, सभु हिसाब किताब चुकतो करण जो समय हूंदो आहे। छोकी असां ब्राह्मण परिवार में भी आहियूं त असांजो भी कोई न कोई त हिक ॿिए सां हिसाब किताब हूंदो ई न, त सभिनि खे साइड में रखो। लेकिन बाप ऐं बाप जी पढ़ाई असांखे रेगुलर करणी आहे। बाप खे कॾहिं बि संशय न लाइणो आहे। हिन चइणो आहे की बाबा जी घर में भी ईअं थींदो, सभी हिते पुरुषार्थ ई त करनि था न। मातेलो हुनखे चइबो आहे जो पूरो पवित्र रहे। पवित्र मतलब ब्रह्मचारी ऐं ब्रह्मचारी। पतित खे सौतेलो चईंदसि। अॻियां हली करे तव्हां सम्झी वेंदो इहा अगरि हिन समय शरीर छॾे त छा पद पाईंदो। अच्छा, माता पिता बाप दादा जो मीठी मीठी सिकिन जे ॿारनि प्रति यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते। धारणा जे लाइ मुख्य सार ड्रामा खे सुठी रीति समझी करे हलणो आहे। पुरुषार्थ करे प्रारब्ध ठाहिणी आहे। ड्रामा चई करे वेही न रहणो। ॿियो आहे कॾहिं बि ॿार जो डिसरिगार्ड न करणो आहे। कदम कदम हुननि जी श्रीमत ते हलणो आहे। बाप में कॾहिं बि संशय न लाइणो। वरदान संतुष्ट रहणो, सर्व खे संतुष्ट करण वारा, शुभ भावना शुभकामना संपन्न हो। बाबा चईंदा आहिनि ब्राह्मण अर्थात सदा संतुष्ट रहण वारा, सर्व खे संतुष्ट करण वारा। इन करे कुछ भी थी वञे न, कोई भी केतिरो भी हिलाइण जी कोशिश करे, लेकिन संतुष्ट रहणो करण, ये स्मृति रहे त कॾहिं भी गुस्सो न ईंदो। कुछ भी थी वञे, कोई भी हिलाइण जी कोशिश करे, लेकिन असांजो व्रत हुजे कि असांखे सर्व खे संतुष्ट करणो आहे, संतुष्ट रहणो। यदि कोई बार बार गलती कंदो आहे त हुनखे परिवर्तन करण लाइ गुस्सो न करो, बल्कि रहम दिल सही करे शुभ भावना शुभकामना जी दृष्टि रखो त उहो सहज ई परिवर्तन थी वञे। असांखे व्रत रखणो आहे कि मूंखे त सभिनि सदा संतुष्ट रहणो आहे, संतुष्ट करणो ई आहे। पोइ कोई केतिरो भी गलती करे न मञे, कोई ॿार आहे रोटी नथो खाए, कोई ॿार पढ़ाई नथो करे, घर गृहस्थी में कोई नथो मञे, धंधे कंदे समय कोई नथो मञे, त बि असांखे त इहे व्रत रखणो आहे। मूंखे सभिनि सां संतुष्ट रहणो ई आहे, सभिनि खे संतुष्ट करणो ई आहे। त हिन सां छा थी वेंदो, असां में वो रहम दिली इमर्ज थी वेंदी। हुनजे लाइ शुभ भावना शुभकामना रखंदासीं न, त इहो तरीक़ो आहे। हिन समय गुस्सो ईंदो, गुस्से जी जॻह त गुस्सो ईंदो त संतुष्ट न रहंदी, त हुनजी जॻह असांखे रहम दिल ठही करे हुन लाइ शुभ भावना शुभकामना रखी करे मन खे शांत करे संतुष्ट थी वेंदासीं। त ॿियो इहो सहज परिवर्तन थी वेंदो। स्लोगन आहे परमात्मा प्यार जे अनुभवी ठहो त कोई भी रुकावट रोके न सके। परमात्मा प्यार जा अनुभवी ठहो त कोई भी रुकावट असांजे जीवन में असांखे रोके न सघंदी। कोई भी कर्म कंदा आहियूं जीवन में, कोई भी धारणा करणी हूंदी आहे, कोई भी पुरुषार्थ करणो हूंदो आहे, कोई भी सेवा करणी हूंदी आहे, त कई बार विघ्न ॾाढा ईंदा आहिनि। लेकिन असां परमात्मा प्यार में जा अनुभवी हूंदासीं न, त असांजे जीवन में कोई भी रुकावट असांखे हुन कम करण में रोके न सघंदी, हुन पुरुषार्थ करण में असांखे रोके न सघंदी। अच्छा, ओम शांति।